पीपीजे नामज़द PS 98 जे उम्मीदवार हाकिम अली जसकाणी ऐं NA 235 जे उम्मीदवार आसिफ अली खान मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़हरा नगर में तंज़ीम आज़ादारी जे मोज़िद शख़्सियत हसन रज़ा भाई जी कॉर्नर मीटिंग में शिरकत कई, जिते आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा ॾेई पीपी उम्मीदवारनि जी हिमायत जो ऐलान कयो। पीपी उम्मीदवार हाकिम अली जसकाणी काफ़िले सां गॾु सचल ॻोठ पहुतो ऐं मौला बख़्श चंड पारां पीपल्स पार्टी जे इलेक्शन ऐं राब्ता ऑफिस खोलण जो इफ़्तिताह कयो वियो ऐं कॉर्नर गॾिजाणी कोठाई वई, जिते अॻूणे वाइस चेयरमैन मौला बख़्श चंड पारां आयल महिमाननि PS 98 जे पीपी उम्मीदवार हाकिम अली जसकाणी, बशीर ख़ासकेली, ताज मोहम्मद बलोच, हुसैन बख़्श नारेजो, हनीफ सुमरो, लियाकत बुलेदी समेत ॿियनि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त अयूब ॻोठ में सुमरा बिरादरी जे बशीर अहमद सुमरो, मोहम्मद हनीफ सुमरो, शौकत सुमरो, अल्ताफ़ अहमद सुमरो, ज़मीर अहमद सुमरो, फरहान सुमरो पारां वॾो अवामी मेड़ाको कोठायो वियो, जंहिं में सुमरा बिरादरी जे मोज़िज़नि पारां महिमाननि खे गुलनि जा हार ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो, जॾहिं त उमर जोगी ॻोठ अवामी मेड़ाको कोठायो वियो ऐं योब ॻोठ जे क्रिश्चियन पाड़े में कॉर्नर गॾिजाणी कोठाई वई, जिते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में पीपी में शमूलियत कई ऐं पीपी उम्मीदवार हाकिम अली जसकाणी जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।